अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु के वीडियो में अॼु असीं ज्योमेट्री जा अहम सवाल ऐं उन्हनि जा जवाब पढ़ंदासीं। ज्योमेट्री छा खे चइबो आहे? ज़मीन जे माप जे इल्म खे ज्योमेट्री चइबो आहे। ज्योमेट्री कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? ज्योमेट्री लातीनी ॿोली जो लफ़्ज़ आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि जो मेलाप आहे। जियो माना ज़मीन ऐं मेट्री माना माप। टुॿको छा खे चइबो आहे? कंहिं जाइ जी बीहक ज़ाहिर कंदड़ नुक़्ते खे टुॿको चइबो आहे। लीक टुकर छा खे चइबो आहे? ॿिनि टुॿकनि जे विच वारे रस्ते खे लीक टुकर चइबो आहे। शुआ छा खे चइबो आहे? टुॿकनि जो अहिड़ो रस्तो जंहिंजे मुंड जी ख़बर हुजे पर छेड़े जी ख़बर न हुजे त उनखे शुआ चइबो आहे। लीक छा खे चइबो आहे? टुॿकनि जो अहिड़ो रस्तो जंहिंजी मुंड ऐं छेड़े जी ख़बर न हुजे त उनखे लीक चइबो आहे। कुंड छा खे चइबो आहे? अहिड़ी जाइ जिते ॿ लीकूं हिक ॿिए खे कटनि त उन जाइ खे कुंड चइबो आहे। कुंडनि जा केतिरा ऐं कहिड़ा क़िस्म आहिनि? कुंडनि जा 5 क़िस्म आहिनि: सोड़ी कुंड, गौनी कुंड, वेकरी कुंड, सिधी कुंड ऐं उबती कुंड। सप्लीमेंट्री कुंडूं छा खे चइबो आहे? अहिड़ियूं 2 कुंडूं जिन जो जोड़ 180 डिग्री हुजे त उन्हनि खे सप्लीमेंट्री कुंडूं चइबो आहे। कॉम्प्लीमेंट्री कुंडूं छा खे चइबो आहे? अहिड़ियूं 2 कुंडूं जिन जो जोड़ 90 डिग्री हुजे त उनखे कॉम्प्लीमेंट्री कुंडूं चइबो आहे। टे कुंडो छा खे चइबो आहे? अहिड़ी बंद शिकल जंहिंखे 2 कुंडूं ऐं 2 पासा हुजनि त उनखे टे कुंडो चइबो आहे। टे कुंडे जा क़िस्म इहे आहिनि: टिपुर पासो 2 कुंडो, गौनी कुंड 2 कुंडो, बपुर पासो 2 कुंडो, सोड़ी कुंड 2 कुंडो, अणपुर पासो 2 कुंडो, वेकरी कुंड 2 कुंडो। चौकुंडो छा खे चइबो आहे? अहिड़ी बंद शिकल जंहिंजूं 4 कुंडूं ऐं 4 पासा हुजनि त उनखे चौकुंडो चइबो आहे। चौकुंडे जा क़िस्म इहे आहिनि: चौरस, मुस्ततील, पूर्व छूट पासो चौकुंडो, रामबस, ट्रेपज़म ऐं लगड़। चौरस छा खे चइबो आहे? अहिड़ो चौकुंडो जंहिंजा 4 पासा माप में बराबरि हुजनि ऐं 4 कुंडूं कोनियूं हुजनि त उनखे चौरस चइबो आहे। मुस्ततील छा खे चइबो आहे? अहिड़ो चौकुंडो जंहिंजा आमो साम्हूं वारा पासा पाण में बराबरि हुजनि ऐं 4 कुंडूं गोनियूं हुजनि त उनखे मुस्ततील चइबो आहे। गोल छा खे चइबो आहे? टुॿकनि जो अहिड़ो रस्तो जेको मर्कज़ जे चौधारी हिक जेतिरे मुफ़ासिले ते फिरे त उनखे गोल चइबो आहे। मर्कज़ छा खे चइबो आहे? गोल जे विच वारे टुॿके खे मर्कज़ चइबो आहे। कतर छा खे चइबो आहे? अहिड़ो सिधो लीक टुकर जेको गोल खे 2 बराबरि हिसनि में विरहाए त उनखे कतर चइबो आहे। नीम कतर या रेडास छा खे चइबो आहे? अहिड़ो सिधो लीक जेको गोल जे कंहिं बि टुॿके खां निकिरी मर्कज़ ताईं पहुचे त उनखे नीम कतर चइबो आहे। अहातो छा खे चइबो आहे? कंहिं बि बंद शिकल जे सभिनी पासनि जी माप जे जोड़ खे अहातो चइबो आहे। ऐं एराज़ी छा खे चइबो आहे? कंहिं बि बंद शिकल जे वलारियल इलाइक़े जी माप खे एराज़ी चइबो आहे।